नवंदरो में अवांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर की रिपोर्ट मुताबिक़ नवंदरो लगे फुलपोटरा गोठ के रहवासी मंगनेजा बिरादरी के औरतुन मर्दन ऐं ॿारनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। मुस्मात गुलां खातू आरिफ अली पंहिंजी घरवारी सोनी खातू भाजाई लैला खातू रीमा खातू ॿारनि मुदस्सिर मारिया अली बख्श अरीबा ऐं ॿियनि सां गॾिजी प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। 3 महीना अगो मुंहिंजी धीअ राबिया के अकील मंगनेजो ज़बरदस्ती अगवा कयो, जंहिंखां पोइ मुंहिंजी न्याणीअ खां पंहिंजो मुड़ुस ऐं साहुरा असांजे ख़िलाफ़ कूड़ा बयान ॾियाराए धमकियुनि जा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि, जंहिंखे असां के बि धमकियूं नाहिनि ॾिनियूं ऐं न ई को उन्हनि मथां केस दाख़िल करायो आहे। असांजी भेण ज़ाइदा मथां जेकी हू 2 लख वठी शादी कराइण जा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि उहे कूड़ ते ॿधल आहिनि ऐं उन्हनि में का बि सचाई न आहे। मुंहिंजी भेण या कंहिं बि हुननि खां संग जा पैसा नाहिनि वरिता ऐं नई शादी कराई आहे। असांजो शाहिद ऐं रफ़ीक सां को बि तालुक़ु न हो। पंहिंजे झेड़नि सां पाण ॼाणनि ऐं उन में असांखे शामिल न कयो वञे। अकील मंगनेजो असांजी छोकिरी अगवा करे खणी वियो आहे, जंहिं करे ई हू असांजे मथां कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। असां उन मसइले लाइ बिरादरीअ जे चङनि ओशाक मंगनेजो, ख़ालिद मंगनेजो ऐं रमज़ान मंगनेजो सां मिलियासीं, जंहिं मोहलत वठी मसइलो हल कराइण जी ख़ातिरी कराई ऐं केस दाख़िल करण खां बि रोकियो ऐं चयो त हुननि जो गोपांग धुर सां झेड़ो हलंदड़ आहे, उन लाइ तव्हां को बि केस दाख़िल न करायो। जंहिं बैदि हिन वक़्त ताईं असां कुझु बि नाहे कयो। असांजे मथां लॻायल इल्ज़ाम कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। हुननि IG सिंध, DIG लारकानो, SSP लारकानो खे अपील कई त असांजे एहतजाज जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं अगवा कयल भेण खे बाज़ियाब कराए वापसि करायो वञे। पाटियो 5 माण्हुनि सां अची असांजे घर में घिरी असांजी बांह खणी हलियो वियो। उन बावजूद विच में 4 चङा आया, उन्हनि चयो त न तव्हां FIR करायो न तव्हां NC करायो। कुझु बि असांखे न ॾिनो करणु, न कंहिं चङे मिठे ॾे वञणु ॾिनऊं। असांखे चयूं त 15 ॾींहंनि जी मोहलत ॾियो। उन्हनि असांखे चयो त रफ़ीक असांखे इनकार कयो, उहो असांखे नथो मञे। उन बावजूद असां चुप करे वेही रहियासीं। चङनि जेके आया